अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं कहाणी, नावल, अफ़साना, ड्रामा, तहक़ीक़, तनक़ीद जा किताब ऐं उन्हनि जा मुसनफ़ जा जेके क्लासिस आहिनि उन्हनि जी सीरीज़ जारी आहे। अॼु जो जेको पंहिंजो क्लास आहे उहो सफ़रनामनि ते मुश्तमिल आहे। मशहूरु सफ़रनामा ऐं उन्हनि जा मुसनफ़। जीअं तव्हांखे ख़बर आहे अल्ताफ़ शेख सफ़रनामनि जो बानी आहे, पर पहिरियों सफ़रनामो कहिड़ो आहे ऐं सफ़रनामनि जो कीअं आगाज़ थियो उहो तव्हां सां शेयर कंदा हलंदासीं। असां वटि पहिरियों सफ़रनामो आहे ॾाढियारी जबल जो सैर, जेको मिर्ज़ा कलीच बेग जो आहे। मुसाफ़िरीअ जो मज़ो लालचंद अमर ॾिनोमल। सैर जो रंग लालचंद अमर ॾिनोमल। सिंध जो सैलानी भेरूमल महरचंद आॾवाणी। कश्मीर जो सैर नारायण दास मलकाणी। हिंद जो सफ़रनामो मनोहर दास कोड़ोमल ऐं दौरे मशरक़ तेरथ दास कोड़ोमल जा सफ़रनामा आहिनि। ऐं सिंधी अदब जो जेको पहिरियों सफ़रनामो ॾाढियारी जबल जो सैर, त सिंधी अदब में जेको सफ़रनामो आयो उहो बि मिर्ज़ा कलीच बेग जो। सिंधी अदब जो पहिरियों जेको नावल आहे उहो बि मिर्ज़ा कलीच बेग जो आहे। ठीकु आहे, त ऐं अचूं था हाणे वधीक सफ़रनामनि जे तरफ़। हिंदुस्तान खां अमरीका ताईं 3 क़िस्तुनि ते मुश्तमिल आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। उनखां पोइ मुसाफ़िरे हिजाज़ आगा बदर आलम दुरानी जो सफ़रनामो आहे। सफ़र यूरोप जी डायरी अब्दुल मजीद आबिद जो बि इलाही मशहूरु सफ़रनामो आहे। सैर ऐं सफ़र प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं अमरीका जो सफ़र करीम ॾिनो राजपर। उनखां पोइ माऊअ जे मुल्क में अब्दुल जब्बार जूणेजो जो ही प्रिवियस टेस्ट में बची चुको आहे। माऊअ जे मुल्क में कंहिंजो सफ़रनामो अब्दुल जब्बार जूणेजो साहिब जो, ऐं वंड सर महल जो मुसाफ़िर बि अब्दुल जब्बार जूणेजो जो सफ़रनामो आहे। 3 मुसाफ़िर 3 शहर अख़्तर बलोच, अयाज़ लतीफ़ पलेजो ऐं मरियम पलेजो। 3 मुसाफ़िर ऐं 3 शहर हिननि जो सफ़रनामो आहे। दुनिया पंहिंजी देस पर आया अयाज़ लतीफ़ पलेजो। ॾोरी ॾोरी ॾेह ऐं ॾोरे ॾोरे ॾेह ऐं मूंखे अॻिते वञिणो आहे डॉक्टर तनवीर अब्बासी जा सफ़रनामा आहिनि। उनखां पोइ शेख अयाज़ जो सफ़रनामो आहे राजघाट ते चंड ऐं भॻवान जी भूए बदर अबड़ जो। हवाउनि जी आधार डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो इलाही मशहूरु आहे एंड आई थिंक 2011 वारी जेका SPSC जी कमीशन हुई उन में इहो आयो हो सफ़रनामो हवाउनि जी आधार। उनखां पोइ आहे खीमा खाहोड़ियुनि इश्तियाक अंसारी। बहादुर गॾु या बहादुरनि GM सैयद। बहादुर गॾु या बहादुरनि GM सैयद जो सफ़रनामो आहे। देस परदेस सलीम कुरैशी जो सफ़रनामो आहे। पिरीअ जे परदेस ऐं परदेसी कहिड़ा पिरी ऐं सहसे थिया सारंग, इहे 3 सफ़रनामा इनायत बलोच साहिब जा आहिनि। उनखां पोइ 4 घड़ियूं चीन में ऐं होजी मन जे ॾेह में अहमद अली रिंद डॉक्टर अहमद अली रिंद जा आहिनि इहे 2 सफ़रनामा। 4 घड़ियूं चीन में ऐं होची मींहं जे ॾेह में। उनखां पोइ आहे लंडन तुंहिंजा केॾा रूप तारिक आलम अबड़ो जो मशहूरु सफ़रनामो आहे। कदम कापड़ियुनि जा इमदाद अली सराई। 2.5 साल इंग्लैंड में लाल जूणे जो। सामी सफ़र हलिया डॉक्टर नवाज़ अली लैनन जो ॾेह ॾिठो शेख अज़ीज़ जो सफ़रनामो आहे। मेहड़ खां मास्को ताईं शेख महबूब अली जो सफ़रनामो आहे। झूलेलाल आगा सलीम। उनखां पोइ आहे नीरे आसमान हेठि मोहम्मद ख़ान सियाल। शौकत हुसैन शाह बुखारी साहिब जा 3 सफ़रनामा आहिनि। लंडन जो सैर, न्यूयॉर्क जो सैर ऐं बैंकॉक जो सैर। शौकत हुसैन शाह बुखारी जा 3 सफ़रनामा। उनखां पोइ आहे अफ़गानिस्तान में कुझु ॾींहं ऐं लंडकीअ खां लंडन ताईं, इहे जेके 2 सफ़रनामा आहिनि। अफ़गानिस्तान में कुझु ॾींहं डॉक्टर ख़लील लाखो ऐं लंडकीअ खां लंडन ताईं डॉक्टर लाइक ज़रदारी। उनखां पोइ कराची खां करबला ताईं हुसैन बख्श नारे जो ऐं नई दुनिया नवां रंग मोहम्मद ख़ान जरवार। उनखां पोइ आहे ही वरी न वरंदो वरजारो। हाणे कुझु असां वटि सीरीज़ आहे अब्दुल हई पलेजो साहिब जे सफ़रनामनि जो, जेके पिणु इलाही मशहूरु सफ़रनामा आहिनि ऐं उन्हनि मां कुझु जेके आहिनि मुख़्तलिफ़ प्रिवियस टेस्ट में बि आया आहिनि। ही वरी न वरंदो वणजारो, होजे वण विलात जा, ॾोरियम ॾेसा वर, देस बदेस, कुंवारियूं ऐं कंवल, पिनू भिनू टोटो कयो ऐं कजल भिनल नेण, पिरियां संदे पार ॾे, बंदर मूं दूर थिया, ॻर लॻी ॻाल्हियूं करियूं
पलेजो राउंड दी वर्ल्ड, आलमी अजाइबात, लंडन जा ॾींहं स्कॉट, लंडन जा ॾींहं लंडन जा ॾींहं स्कॉट ऐं लंडन जूं रातियूं, उतर लॻा आउं पिरी ऐं टूअर टू अमेरिका। अब्दुल हई पलेजो साहब जा इलाही मशहूरु सफ़रनामा आहिनि, जिन मां कुझु प्रीवियस टेस्ट में बि आया आहिनि। अल्ताफ़ शेख साहब जा सफ़रनामनि जी सीरीज़ अञा रहियल आहे। ऐं उन खां पोइ वरी आहे नेक्स्ट असां वटि सकारतो सफ़र, लोकराम ॾोडेजा ऐं अपनी घोट त नशा थी वई, लोकराम ॾोडेजा। उन खां पोइ आहे रूस जी नई सभ्यता जो सफ़र, सुंदरी उत्तम चंदाणी, फीमेल जेके राइटर आहिनि तमामु मशहूरु मारूफ़। से सभु सांडियम साहसी मोती प्रकाश, खथूरीअ जी खाण जिते मुंहिंजे ओठियड़ा ऐं पखा ऐं पहवार ॾिठे मूं ॾींहं थिया। इहे टई सफ़रनामा आहिनि रेटा शहवाणी साहिबा जा। उन खां पोइ वरी आहे त जे हींअरे मंझि हुरनि, कला प्रकाश, खाको आहे सफ़रनामो आहे। जुड़ियल जिन सां जिंद, हरी मोटवाणी, सिंधूअ जो सफ़र, बदर अबड़ो। उन खां पोइ आहे त धारती माता, इश्तियाक अंसारी, नील नदी किनारे, इनाम याफ़्ता सफ़रनामो आहे आफ़ताब अहमद मैमून जो। अखियूं पसी आयूं, रफ़ीक जाफ़री, जेकी ॾिठो हो मूं, कीरत बाबाणी, त सफ़र मन अंदर, नसीर मिर्ज़ा। उन खां पोइ नेक्स्ट असां वटि आहे त वीराननि जो ओपन एयर थिएटर, नसीर मिर्ज़ा जो ॿियो सफ़रनामो। चीन जो सफ़रनामो, अब्दुल कादिर जूणे जो। वाह वाह मलेशिया, अज़ीज़ राही, बर्फ़ में रहंदड़ देव, मोहम्मद बख्श जौहर, ज़िंदगी तुंहिंजा रंग हज़ार, अब्दुल गफ़ार तबस्सुम, ऐन गैन तबस्सुम साहब जी आहे सफ़रनामो। इलाही मशहूरु शाइर आहिनि, यकीनन तव्हां उन जे नाले खां वाक़िफ़ु हूंदा, अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब। सामी सफ़र हलिया, मखदूम गौस मोहम्मद महर, चेहरा शहर, उकीर सुमरो। ठीकु आहे, त ही हुया सिंधी अदब जा कुझु मशहूरु सफ़रनामा जेके तव्हां सां शेयर कयासीं। तव्हांखे क्लास कीअं लॻो, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं इन खे बि हिकु नज़र चङी तरह ज़हन नशीन कंदा। इन लाइ जो जेके हर टेस्ट में जीअं कुझु कॾहिं कोई तहक़ीक़ करे किताब जो सुवाल थो अचे, कॾहिं सफ़रनामा जो, कॾहिं कहाणियुनि जो, कॾहिं नावलनि जो, कॾहिं अफ़साननि जो, त कोशिशि कजो त दिलि सां हिकु नज़र इन खे थोरो पढ़ो, त थी सघे थो त नेक्स्ट ईंदड़ टेस्ट में इन्हनि मां को सफ़रनामो हुजे। इन हवाले सां कोई बि सुवाल हुजे त कमेंट्स में ज़रूरु पुछंदा।